मुफ्ती साहब असां आलिम सगुरनि खां ॿुधो आहे त तमाम आमाल जो दारो मदार नियत ते आहे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश वारे ॾिहारे मीलाद करण वारा भली नियत सां ऐं हुज़ूर जी मोहब्बत में करनि था, पोइ असां उन्हनि खे बिदत छो था चऊं? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका इन्नमल अअमालु बिन्नियात, सारे आमाल जो दारो मदार नियत ते आहे। ऐं इन हदीस के बाज़ माण्हू सम्झनि कोन था। उहे सम्झनि था त हर अमल जो दारो मदार नियत ते आहे। जेको अमल इंसान सुठी नियत सां कंदो उनखे सवाब मिलंदो, जेको बुरी नियत सां कंदो उनखे गुनाह मिलंदो। हालांकि इन में इहा शइ बि सम्झजे, जेको जाइज़ कम सुठी नियत सां कंदो त उन में सवाब मिलंदो। जेको कम जाइज़ हुजे, शरीयत जे मुताबिक हुजे, उहो कम जेकॾहिं असां अल्लाह जी रज़ा ख़ातिर कंदासीं त पोइ सवाब मिलंदो। ऐं जेको कम जाइज़ भी आहे लेकिन नीयत अल्लाह जी रज़ा न आहे, पंहिंजो ज़ाती मफ़ाद आहे, उन में सवाब न आहे। हदीस जो मतिलबु इहो आहे त इंसान जेको भी जाइज़ कम, जेको भी सुठो कम जंहिं नीयत सां कंदो उन जो बदिलो उनखे नीयत जे एतबार सां मिलंदो। नमाज इबादत आहे, अल्लाह जी रज़ा ख़ातिर नमाज पढ़ंदो सवाब मिलंदो। जेकॾहिं माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ कंदो त पोइ सवाब जे बजाए उबतो वबाल थींदो। हिकिड़ो माण्हू हिजरत करे थो इन नीयत सां त हिन इलाइक़े में बुराई ज़्यादा आहे, जेकॾहिं मां रहियुसि त मां बि अहिड़ो थी वेंदुसि। मां गुनाहनि खां बचण जे इरादे सां हिजरत कयां थो ताकि मां भी बचल रहा, मुंहिंजी औलाद, मुंहिंजी नस्ल, मुंहिंजी फैमिली भी महफूज़ रहे। इन नीयत सां हिजरत कंदो त उनखे सवाब मिलंदो। ऐं ॿियो माण्हू हिजरत करे थो कारोबार जी नीयत सां, त हिते मुंहिंजो कारोबार सही नथो हले, ॿिए शहर में वञी करे कारोबार ॼमायां, त उहो उनजे लाइ जाइज़ आहे लेकिन सवाब न आहे। जहिड़ी नीयत ओड़ो रिज़ल्ट मिलंदो। लेकिन इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त गुनाह करे सुठी नीयत सां तॾहिं बि सवाब मिले, ईअं न आहे। चोर चोरी करे इन नीयत सां त मां ॿारड़ा पालियां थो, परवरिश कयां थो ॿारनि जी, नीयत सुठी आहे, कम ख़राब आहे। नीयत भी भली हुजे, अमल भी जायज़ हुजे, तरीक़ो भी सही हुजे। नबी सही सां मोहब्बत सुठो अमल आहे, लेकिन इन मोहब्बत में जेको तरीक़ो इख्तियार कयो वेंदो आहे उहो जायज़ न आहे। मोहब्बत सां कंहिंखे इख्तिलाफ़ न आहे, तरीक़े सां इख्तिलाफ़ आहे।